टिकटॉक हाणे सॼी दुनिया जी मक़बूल एप्लीकेशन बणिजी चुकी आहे, जेका पाकिस्तान में बि वॾे पैमाने ते इस्तेमाल कई पई वञे। पाकिस्तान में जॾहिं ही एप्लीकेशन इस्तेमाल थियण लॻी त शोबिस शख़्सियतुनि खां वेंदे सियासतदाननि बि हिन जी मुखालफ़त कई ऐं हाणे सभिनी फनकारनि तोड़े सियासतदाननि जा अकाउंट टिकटॉक ते अची विया आहिनि, जंहिंमां टिकटॉक जी मक़बूलियत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। टिकटॉक हिकु वीडियो शेयरिंग एप्लीकेशन आहे जंहिं शॉर्ट वीडियोज़ मुतारिफ़ कराए सभिनी खे धकु ॾेई छॾियो। टिकटॉक अमेरिका, यूरोपी मुल्कनि ऐं बर्तानिया समेत ॿियनि मुल्कनि में मक़बूल आहे ऐं उतां जी हुकूमतुनि टिकटॉक ते जासूसी जा इल्ज़ाम हणंदे शक तहत पाबंदी लॻाई आहे या कुझु वरी पाबंदी जो चिताव ॾेई रहिया आहिनि। इहो ई सबबु आहे जो ताज़ो अमेरिकी ऐवान जे नुमाइंदनि जी कमेटीअ में 40 सालनि जे शाओ टिकटॉक जी प्राइवेसी ऐं चीनी हुकूमत जे मुबैना लाॻापनि वारनि इल्ज़ामनि जे सिलसिले में पेश थियो। हुन चयो त चीन जी हुकूमत खे टिकटॉक जी डेटा ताईं रसाई हासिल न आहे, पर अमेरिकी हुकूमत जो रिकॉर्ड इन हवाले सां को चङो न आहे। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त टिकटॉक जो CEO शाओ पाण चीनी न आहे, हू सिंगापुर जो आहे ऐं चीनी ऐं अंग्रेज़ी ॻाल्हाइण ॼाणे थो। इन खां अॻु मुख़्तलिफ़ कंपनियुनि में आला उहिदनि ते रही चुको आहे ऐं हिन बाबति माण्हुनि खे घटि ॼाण आहे। टिकटॉक में अचण खां पोइ हिन 1 साल खां पोइ पंहिंजो अकाउंट ठाहियो हो। हू शादीशुदा आहे ऐं संदसि 2 ॿार आहिनि। दिलचस्प ॻाल्हि इहा बि आहे त हू पंहिंजे ॿारनि खे टिकटॉक हलाइण नाहे ॾींदो।